पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफों बीठल असांजा कैंडिडेट्स तव्हांजे साम्हूं तव्हांजो ई कैंडिडेट असां सां गॾु हिन लड़े में आहे। इंशाअल्लाह जेका 26 तारीख़ इलेक्शन आहे ये जेके ज़ोरी ज़बरदस्ती करण वारा और धमकियूं ॾेई और वोट पिया वठनि उन्हनि खे बि पाण ख़बर पइजी वई आहे पीपल्स पार्टी जो छा तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां बाहुबली पीपल्स पार्टी जा कैंडिडेट किन खे कामयाबु कंदा। असां तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं। दरवाज़ो असांजो सुबुह जो खुलंदो आहे, शाम ताईं असां उन्हनि में वेठा तव्हांजी ख़िदमत कंदा आहियूं। मां चवां त इहो मुंहिंजो तर्क न फलाणे जो तर्क आहे। असां वटि ड्यूटी न आहे। जेको दरवाज़ो टपी अचे असांखे उमेदु कंदो आहे असांजी